हयाती। अनवर खान, पीर एहसान जे हुकुम सां मां हिते आयो आहियां। असां सॼी उमिरि पीर करामत जी गुलामी कई, पर असांखे इज़त उते कोन मिली। इन करे असां पीर करामत खे छॾे पीर एहसान जी शाम में अची रहिया आहियूं। मुराद तोखे असां वटि इज़त ऐं मान मर्तबो मिलंदो। तुंहिंजी वॾी महिरबानी जो तूं असां वटि हली आहे। मुराद तुंहिंजा ऐं पीर एहसान जा लख लख थोरा जो हिन ॾुखी घड़ी में असां सां गॾायो ऐं साथ ॾेई रहिया आहियो। अनवर खान, तव्हांजो हुकुम खपे। जेकॾहिं पीर करामत जा माण्हू आया न, ज़िंदा वापसि कोन वेंदा। मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे, मां पंहिंजे तरफ़ां अव्हां जी भरपूर मदद कंदुसि। मुराद हिननि खे तूं सुञाणींदो ई हूंदे, इहे मुंहिंजा वफ़ादार दोस्त आहिनि, हाशिम ऐं दिलावर। मुराद ही उहो ई हाशिम अथई जो तो जॾहिं असांजो पाणी बंदि कयो त तोखे उतां डोड़ाए डोड़ाए कढियो हुअईं। अनवर साईं, तॾहिं मां भुलियल हुयुसि, मुंहिंजो ज़मीर सुतल हुयो। हाणे पीर एहसान साईं मुंहिंजो ज़मीर जाॻाए छॾियो आहे। हाणे मां माज़ी खे विसारे नई इज़त जी ज़िंदगी गुज़ारण थो चाहियां। मुराद, पोइ परे छो बीठो ही? जॾहिं दोस्त बणिजी आयो ही त अच भाकुर पा। वाइदो कयो आहे त हू मुंहिंजो वॾो भाउ थी करे पले खां मुंहिंजे लाइ ससुई जो संग घुरंदो। बराबरि रेस। पीर एहसान साईं त तव्हांजो भाइरनि जहिड़ो दोस्त आहे। तव्हांखे चयो अथसि त ससुई ज़रूर तव्हांखे वठी ईंदी। सरदार साईं खे पीर एहसान साईं राज़ी करे छॾियो आहे। सरदार साईं चयो त हू हाशिम ऐं पले खे पाण राज़ी करे। बेशक रेस, ससुई अव्हां जी हुई, अव्हां जी आहे ऐं अव्हां खे मिलंदी। पर मामा शरीफ विच में टंग अड़ाई वेठो आहे जानू। हू चए थो त मां हाशिम वारनि ॾे ससुई जो संग वठण लाइ मेड़ थी न हलंदुसि। इहो त पाण सुठो थियो रेस। हाजी शरीफ हलंदो त कमु ठाहिण जे बजाए ड्राहे छॾींदो, हिनखे वठी बि न वञिजो। हा जानू, मामा शरीफ खे मां हाणे सम्झी वियो आहियां। हू कॾहिं बि मुंहिंजो सजण कोन थींदो, उनखे त मां हाणे वठी बि कोन वेंदुसि। हा रेस, हाजी शरीफ मतिलब परस्त माण्हू आहे, हिन जी परवाह बि न कजो। अलाह कंदो त तव्हांजो कमु थी वेंदो। दुआ कर जानू, दुआ कर त हाणे जुदाई जा ॾींहं जल्द ख़तम थियनि। हाणे त मां ससुई खां सवाइ बेकरार थी वियो आहियां। रेस, हाशिम वारा बि रेस अनवर वारी कब्ज़े वारी ज़मीन ते वेही रहिया आहिनि। मुल्क में का माठार थिए न त तुंहिंजो बि को कमु अॻिते वधे न रेस। मौला सड़ाई कंदो जानू, तूं बस दुआ कर। अलाह बाज कंदो रेस, अलाह वॾो आहे। ले हाल अहवाल भाउ सुमर, दिलावर जी शादी जी ॻाल्हि किथे पहुती? अदा भलिया, इशारनि में मूं कालू मछेरे सां संगनि जी ॻाल्हि कई आहे। कालू बि राज़ी लॻे थो। अदा सुन, तूं मूंखे सफ़ा चरियो आहे। इशारनि में छो थो चईं? सौं सिधो चई छो नथो ॾींसि? अदा लहरायां पियो त किथे कालू इनकार न करे, इन करे फ़िलहाल औंत पियो वठांसि। अदा सुमर, तुंहिंजे हिन दिलावर जे लाइ हर को तोखे संग ॾींदो। तूं त अजायो तूं लहराए। यार छा कयां अदा भलिया, अकेलो आहियां। सोचां थो त हाशिम वारा अचनि त सभई गॾिजी कालू ॾे हलंदासीं। बसि अदा, कहिड़ा तो हाल पुछी हाशिम जा। हाशिम वांदो थींदो कॾहिं बि न। पंहिंजो फसल पियो तबाह थिए ऐं हू वटे थो कब्ज़ा छॾाईंदो। इहो वांदो थींदो? अदा त पोइ मुंहिंजो छा थींदो? तूं ऐं मां भला हलूं कालू मछेरे ॾांहुं? रुगो असां बि छो भाउ सुमर, कालू ॾांहुं मां ॿई न्याणियूं बि वठी हलंदुसि। भली अदा भलिया, ससुई मीरा तुंहिंजूं धीअ आहिनि त मुंहिंजूं बि धीअूं आहिनि। दिलावर जो कमु इहो ज़रूरु कंदासीं। भाउ सुमर, हाणे हल ताली घर जो वासाव लही जो। हाशिम वञी पराए झेड़े में पियो आहे। जॾहिं वांदो थिए त पोइ ॻाल्हाईंदुसि। चङो हल त हलूं अदा भलिया। हल त हलो।
खबरदार तव्हां सभई पुलिस जे घेरे में आयो मां तव्हांखे 15 मिंटनि जो टाइम थो ॾियां जेकॾहिं अमन अमान सां हलिया था वञो तव्हांखे कुझु न चयो वेंदो सूबेदार सुखियाई ज़मीन मुंहिंजी आहे ऐं इहा तोखे बि ख़बर आहे पर जे तूं मूंसां ॻाल्हियूं करण थो चाहीं त आउं ॻाल्हियूं करण जे लाइ तयारु आहियां बाक़ी जे पीर करामत जी धुर बणिजी ऐं झेड़ो करण आयो आहीं न त पोइ असीं बि झेड़े लाइ तयारु आहियूं तूं बि हलाए वटि गोलियूं भले पंहिंजो शौक़ु पूरो करे ॾिस रईस अनवर खान मां बि हिन इलाइक़े में अमन अमान थो चाहियां जेकॾहिं तव्हां शाम थाणे ते अचो था त मां ॻाल्हियूं करण लाइ तयारु आहियां सूबेदार साहब छाजूं ॻाल्हियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं इहा त सभिनी खे ख़बर आहे त हीअ ज़मीन रेस अनवर जे अपन ॾाॾनि जी आहे हाशिम खान इहो ग़लति था ॻाल्हायो मां कंहिंजी बि विगार नथो वहणु चाहियां मां चाहियां थो त हिते अमन अमान हुजे ऐं हक़दार खे पंहिंजो हक़ मिले हाणे मां छा कयां ॿई धुरियूं दावेदार आहिनि ऐं ॿिन्ही वटि कागज़ आहिनि इन सूरत में मां छा थो करे सघां मुंहिंजी सलाह इहा आहे त तव्हां शाम थाणे ते अचो ॿई धुरियूं गॾिजी वेही इन मसइले जो हल कढी था वठो ठीकु आहे सूबेदार साहब असीं शाम जो थाणे ते ईंदासीं पर हिते ज़मीन ते मुंहिंजा माण्हू कब्ज़े ते मौजूदु हूंदा ठीकु आहे रईस मां हाणे थाणे ते हलां ख़ुदा हाफ़िज़ ठीकु आहे सूबेदार अचो जो भलिया खान मां रुगो तुंहिंजो सरदार न पर तोसां मुंहिंजा ॿिया बि केतिरा ई रिश्ता आहिनि असां ॿई हिक ई ॻोठ हिक ई राज ऐं हिक ई क़ौम जा आहियूं सरदार साईं मां सम्झां थो तव्हां असांजा वॾा आहियो सरदार आहियो वॾो माण्हू वॾी उमिरि सां न थींदो आहे पंहिंजे गुणनि सां थींदो सही थो चई भलिया सही थो चई तव्हां हुकुम कयो उमेद अथमि त मां तव्हांजे हुकुम खे पुठी कोन ॾींदुसि भलिया मां चाहियां थो त तुंहिंजी जेका न्याणी आहे न ससुई उनजो संग उन छोकिरे बहादुर खे ॾिजे उन पाण संग जी घुर बि कई आहे ऐं वॾी ॻाल्हि त पीर एहसान वटि बि लंघे वियो ऐं उनखे बि चयो हुई मिंथ मेड़ बि कई अथई ऐं पीर एहसान बज़ाते ख़ुदि पाण मूं वटि लंघे आयो ऐं मूंखे अर्ज़ कई सरदार साईं बहादुर ससियूं जो संग थो घुरे जेकॾहिं मिंथ मेड़ जो काफ़िलो वठी अचणो पियो त पले वारनि ॾे बहादुर ऐं पीर एहसान पाण मिंथ मेड़ काफ़िलो वठी तव्हां वटि लंघे ईंदा सरदार साईं रुगो मुंहिंजो भाउ हाशिम अचे उनखां सलाह सवाब कया बाबल साईं पंहिंजे खे थोरी मोहलत ॾियो पंहिंजे घर वारनि सां सलाह सवाब करे पोइ पाणे असांखे हाल वाल ॾींदो भलिया खान सभिनी सां सलाह ज़रूर कजांइ ऐं हा न्याणी ससुईअ खां सलाह ज़रूर वठिजांइ छो त उनजी सलाह बि ज़रूरी आहे उहा हा थी करे या न सरदार साईं हाणे मूंखे इजाज़त ॾियो मां हलां थो घर में कमकार बि खोड़ आहे ठीकु आहे ठीकु आहे पर केॾी महिल हिन कपर त केॾी महिल हुन कपर ॻाल्हि चर्चे खां चढ़ी वई आहे भंग जो कूंडो पी ऐं तव्हां सुम्ही पओ कबूतर सिधी ॻाल्हि कर न त मुंहिंजी मरोड़ छॾींदोसांइ न न मुर्शिद साईं हाशिम पंहिंजे लश्कर समेत वॾे अनवर जी बनी ते कब्ज़ो कयो आहे या जेका कौज़ यारी बनी चए थो त पीर करामत खे हाणे मोकल आहे चए थो पीर करामत आयो न तीअं सफ़ा धुप थी वेंदो पड़म 8 वारियूं 11 वारियूं ख़बरूं पियो थो करे मुर्शिद कबूतर जॾहिं बबर मैदान ते लथा न इहे सभु किदड़ पेरनि में भॼी वेंदा बाबा साईं हाशिम न्यापो ॾिनो आहे त पंहिंजे मुर्शिद खे चओ त हेॾे अचे या एम्बुलेंस ई कराए वठे छा मुर्शिद साईं मुंहिंजे हाणे पुट ते टिंडियूं थी टलनि
छो त इन सूबेदार सुखे बूटो लॿायो। मुर्शिद साईं तव्हां मञो न मञो, इहो सूबेदार सुखियो वॾेरे अनवर जो माण्हू अथव। हुन खां रिश्वत वठी मोटी आयो आहे, हिकु फेर बि न कई। मुंहिंजे ताण सम्झ कई ॻाल्हि ॿाहिरि आहे मुर्शिद साईं। सूबेदार जो नालो त ॿुधां त मुंहिंजे पुट ते टिंडियूं थियूं चढ़नि। हाणे तव्हां ई मूंखे हुकुम कयो त जा त सूबेदार हूंदो जा असां ॿिनि मां हिकिड़ो माण्हू हूंदो। नबू मां सभु सम्झां थो त केरु कंहिंसां वांगार थो वहे। तूं सच थो चए नबू। मुर्शिद साईं तो भले तव्हां सॼी ज़िंदगी पघार न ॾियो, पर इहो सूबेदार सुखियो मूंखे माराए ॾियो। या नथो मरे त आउं माराईंदोमांसि। मुर्शिद साईं आउं हुन सूबेदार सुखे खे ॾिसां थो त मुंहिंजे पुट ते टिंडियूं थियूं चढ़नि। मरंदो इहो सूबेदार सुखियो बि न रहंदो, कॾहिं मरंदो। बसरा कचे हुजे जा पके मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन पिया। ओ साइणे ॿिन्ही पासनि खां बाहि ॿरी पई आहे। मां चवां थी वॾो ममण बचंदो, वॾो ममण। सुका सावा सभु सड़ी वेंदा, ॾोही बेॾोही सभु मरंदा। भला थी आहे बसरा, हिकु बि गुनाहगार न मरंदो, सभु बेगुनाह मरंदा। अहिड़ो हिन क़ौम जो मुक़दर ई न आहे जो गुनाहगारनि खे सज़ा मिले। मुर्शिद साईं वटि हथियार बंद माण्हुनि जी लोध आहे। ये सभई तयार वेठा आहिनि अनवर साईं खे मारण जे लाइ। मुर्शिद साईं न छड़ो हिकिड़ो इशारो कयो न, पोइ ॾिसजांइ त मैदान में लही पवंदा, मुक़ाबलो थींदो। माई बसरा जे झेड़ो थींदो न त वॾो झेड़ो थींदो, पर वॾेरो अनवर न मरंदो, सभु ग़रीब मरंदा। फ़ाइदो ॿियनि खे मिलंदो आहे ऐं नुक़सान ग़रीबनि खे पवंदो आहे। ऐं विढ़ंदा अमीर माण्हू पाण में आहिनि ऐं मरंदा ग़रीब आहिनि। हारी मरंदा आहिनि ऐं ग़रीब मज़ूर मरंदा आहिनि। ख़बर ई न आहे त हिन क़ौम जे जवाननि जो अलाए छा थींदो। साइण मोची तौबा, अल्लाह साईं को अमन करे। मुर्शिद साईं खे भला का ज़मीन जी कमी आहे, पर पोइ हरो भरो वते थो पियो पंहिंजी जान जोखे में विझंदो। भला पोयों कहिड़ो अयाल अथसि, का आल औलाद एॾी वेठी अथसि। मोए खां पोइ ॿ गज़ ज़मीन जा हिकु माण्हूअ जे लाइ काफ़ी, पर को सम्झे ई कोन थो। पर इंसान जी ऊंधी खोपड़ी हूंदी आहे जेका भरजंदी ई न आहे। खैर मर्दनि जी ॻाल्हियुनि में तुंहिंजो मुंहिंजो छा वञे। तूं वञी बानीनि खे चओ त इन लौज जे लाइ मानी तयारु कनि। हाज़ुर साईं जवान थी वञी, हाणे जो हाणे थी चवां। सूबेदार साहब इहो वठो ज़मीन जा कागज़। ही ज़मीन मुंहिंजे ॾाॾा साईं जे नाले ते आहे ऐं उन खां पहिरीं ॾाॾा साईं जे बाबा साईं जे नाले ते। इन फाइल में मुंहिंजे ज़मीन जो फ़र्दियो ढले जा कागज़ बि तव्हां ॾिसी सघो था। सूबेदार साईं ही मां कागज़ बड़ी कोशिश सां कढाया आहिनि ऐं अवां भली वेरीफाई कराए ॾिसो। ऐं जेके करामत कागज़ ठाराया आहिनि न, उन्हनि जो को बि रिकॉर्ड न आहे। उहे कागज़ कूड़ा ऐं बेबुनियाद आहिनि। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, ही मामलो तकरारी आहे। कागज़ ॿिन्ही धुरियुनि वटि मौजूदु आहिनि, कूड़ा आहिनि या सचा आहिनि, इहो भला आहे। मां हिकिड़ी तव्हांखे सलाह थो ॾियां, हिननि कागज़नि जे आधार ते तव्हां अदालत सगोरीअ खां स्टे ऑर्डर वठो ऐं ॻाल्हि वञी कोर्ट में पवंदी ऐं केस सालनि जा साल बि वञो। ठीकु आहे सूबेदार साहब, असां सुभाणे ई अदालत वेंदासीं। मां चवां थो सुभाणे ताईं न, ही कमु हाणे जो हाणे थी वञे त वधीक बहितर आहे। ठीकु आहे सूबेदार साहब, मां हाणे ई थो वञा। अदालत तव्हां ॻोठ हलो ऐं मां शहर थो वञा। ठीकु आहे, सुठो था हलो। हुकुमदार वञी तूं जंग जो तबल वॼाए, पंहिंजे हमराहनि खे तयारु कर। हाणे सरकार जो इंतज़ार पाण न कंदासूं, कानून जूं घुर्जूं पूरियूं कयूंसीं, कोर्ट जा कागज़ बि पूरा कयासीं, पर ज़मीन असांखे रत वहाइण खां सवाइ न मिलंदी। कमदार नबू, तूं बि रत वहाइण लाइ तयारु थी। मुर्शिद साईं वाजो मज़ो ईंदो, ॾाढो मज़ो ईंदो मुर्शिद साईं। तव्हां अलाए छो एतिरी देरि करे छॾी।
या भी हिकिड़ी जंगी हिरफत आहे नबू तूं इन खे न सम्झ में मां पंहिंजो कम वक्त ते कंदो आहियां ऐं वक्त आहे तो धक हणंदो आहियां मुर्शिद साईं मूं त गुलज़ार खे बि चई छॾियो आहे इहो वॾेरो अनवर ऐं सूबेदार सुखियो मूंखे माराए ॾे तोखे टीणा पैसा ॾींदुसि टीणा पैसा इन सूबेदार मूंखे ॿधो ऐं मारियो बि हाणे हिनखे ॾिसां थो त मूंखे बुत ते टिंडनी थियूं चढ़नि नबू कमदार माण्हू त मरंदा ज़मीनूं रत जे रेज सां मिलंदियूं असीं त चाहियूं था झेड़ो न थिए माण्हू न मरनि पर वॾेरो अनवर सिद्धड़ चढ़ियो बीठो आहे ठीकु आहे नबू कमदार वञ तूं अमरान खे गाॾियूं पैसा हथियार रही मोकिले छॾ पोइ ठीकु आहे मुर्शिद साईं हला भाई सारी कजो संगत विस्फोट हमले ला पहुंची चुका है अज को बची न वञण खपे बचंदो बि कोन हेठा पीरो दिलावर मुकाबलो हफ़्तनि जा हफ़्ता हली सघे थो को बि हवाई फायर न करे जेका गोली हले उहा दुश्मन जे सीने में सिधी लॻण घुर्जे हाशिम भा हल दुश्मन गोलियुनि जो मींहुं वसाइनि पर असांजी गोली वेंदी न दुश्मन जो सिर खणंदी दुश्मन घणा आहिनि नज़र फिराईंदा रहो हाशिम फिक्र न कयो संगत सभु मरंदा ठीकु आहे मां तव्हां सां राब्ते में हूंदुसि बाद में रूबरू मिलंदासीं जी सारे सूबेदार साहब अदालत सगोरी स्टे ऑर्डर जारी करे छॾियो आहे जंहिंजी कापी अव्हांखे वक़्त सां मिली वेंदी पर मां रीडर खे मिनत करे ऐं ऑर्डर जी कापी खणी आयो आहियां त जीअं फौरी तौर तव्हां झेड़ो रोकराए सघो ॾियो फोटो हिन में त वाज़े लिखियल आहे त इहा ज़मीन जंहिं वटि हुई उन्ही वटि ई रहंदी जी सूबेदार साहब फ़ैसिलो असांजे हक़ में आहे ठीकु आहे सर तव्हां हाणे वञी सघो मां एसपी साहब सां ॻाल्हायां ऐं असां कोर्ट सोगरी जो हुकुम पोइ बि सूबेदार साहब तकड़ कजो मुक़ाबलो जारी आहे काथे कुझु थी न वञे तव्हां अलाह खे भरोसो असांजे तरफ़ां का बि कोताही न पर असांखे बि कुझु कानूनी घुरिजूं पूरियूं करणियूं ठीकु आहे सूबेदार साहब महिरबानी अव्हांजी या अल्लाह मुंहिंजे अनवर जो ख़ैर कजांइ हू अॻे ई मौत खां ॾिनल आहे हुनखे वॾी हयाती ॾिजांइ दुश्मन जे छिर खां खेस पनाह में रखजांइ या अल्लाह तू ॼाणी थो त इहा ज़मीन अनवर जे अबन ॾाॾनि जी आहे पीर करामत न हक़ ते आहे या अल्लाह तू हक़दारनि खे फतह ॾिजांइ न हक़ वारनि खे नेस्तो नाबूद कजांइ या अल्लाह सभिनी साथियुनि जो ख़ैर कजांइ या अल्लाह हाशिम जो ख़ैर अनवर जो ख़ैर सॼे जहान जो ख़ैर आमीन सुम आमीन
अदी तू फिक्र न कर, कोर्ट ऑर्डर जारी करे छॾिया। तू अदा अनवर ऐं उन हमरान जे लाइ मानी तैयार कर, तो पोइ मां खणी वञा। हाँ अदा, मासी मानी पचाए छॾी आहे। मां अनवर जे लाइ कढ़ाई गोश्त ठाहे वठां, पोइ तू खणी वञ। ठीक है आदि, देर न कर, पंध भी परे आ। ठीक है।